इर्तिक़ाई तौरु इंसान जॾहिं ग़ारनि झंगलनि खे छॾे पाणी जे पेचरनि भरिसां घर ॾे पाण में मिली जुली वेठो त तहज़ीब जी इर्तिक़ा शुरू थी। पहिरीं हिन कचा ऐं पोइ पक्का घर ॾिया हमले खां बचण लाइ काठ जा हथियार ऐं ॿनी जे खेड़ण लाइ हर ऐं पाञारी पिणु ठाहिया। अनाज रखण लाइ गुंदियूं, मानी पचाइण लाइ दांगी ऐं ॿोड़ रधण लाइ कुनी ऐं थधो पाणी रखण लाइ कुनो पिणु ठाहियो। अहिड़ी रीति वाढके, राज़के ऐं कुंभार के कम जी अहमियत थी। जेतोणीकि कुंभार को कमु एतिरो पुराणो आहे जेतिरी इंसानी तहज़ीब। कुंभार के कम जा 12,000 साल अॻाटा निशान चीन मां लधा विया, जेके चक बदिरां हथ सां ठाहियल हुया। जॾहिं त इराक़ में 400 क़बल मसीह जे दौर जो चक पिणु हथ आयो आहे। हीउ हुनर इराक़ ऐं पोइ इराक़ खां ईरान ताईं पहुतो, जिते चक जी कुझु जदीद सूरत पिणु ठही। ईरान वटां बलोचिस्तान ज़रिए सेवण में कुंभार को हुनुर पहुतो, जिते अपर तोड़े विचोली सिंध, लाड़, थर, कच्छ, गुजरात जे मारवाड़ इलाइक़े में पहुतो। सिंध में कुंभार को कमु ऐं काशीअ जो कमु रंगनि करे किन इलाइक़नि में गॾियल बि मिलंदो आहे। सेवण, हाला ऐं नसरपुर में मिटीअ जा थांव ठहंदा रहिया आहिनि। मिटी जे थांवनि खे काशीगिरी जे चिटसालीअ जो कमु बि थींदो रहियो आहे। जेतोणीकि थांव चक ते ठाहिण वक़्तु नफ़ासत सां आङुरनि जो इस्तेमालु थिए थो, उन करे कुंभारनि में हथ जी अहसासियत बि मिटी मां थांव जोड़ण सबबु वधीक हूंदी आहे। उहो ई सबबु आहे त कुंभार टुटल हॾ गॾु महसूसु कंदो आहे ऐं ठाहे सघंदो आहे। माज़ीअ में कुंभारनि पारां ठाहियल थांवनि जो कारोबार बार्टर सिस्टम आहत वसीले यानी कणिक, चांवर या ॿियनि खाधे पीते जे शयुनि जे एवज़ थींदो हो, ऐं कुंभार पंहिंजी आहते खे साल जा सभु थांव ॾींदो हो, जंहिंमें मटन, दिलनि खां वठी रध पचाव लाइ दांगी, कुनी ऐं खाधे खाइण लाइ तबाह पिणु हूंदो हो। चयो वञे थो त कुंभार हिकु क़ौम आहे, पर जॾहिं त उहे समाजियात जे कंहिं बि वस्फ़ मूजिबि न क़ौम आहिनि ऐं न ई वरी क़बीलो आहिनि, पर हिकु धंधो करण सबबु ऐं धंधे सां लाॻापियल मख़सूस लफ़्ज़ ॻाल्हाइण सबबु सिंधी क़ौम जी हिकु हुनरी ऐं सक़ाफ़ती इकाई आहिनि, जंहिंखे कम्यूनिटी बि चई सघे थो। कुंभार पाण बि का ज़ात कोन्हे, पर डिघे अरसे ताईं कुंभार को कमु करण सबबु ज़ात सजी पई। सिंधीअ में कुंभ ऐं कार यानी कुंभार, जंहिंजो मतिलबु मिटीअ जो कमु करण वारो आहे, जेको कहिड़े बि ज़ात वारो करे सघे थो, चाहे उहो टंडे जानममन जो सराइकी हुजे या सिंधी, कच्छी या ॾाटी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे। संदन ॿोलियूं रवाज जुदा आहिनि। हिन वक़्तु बि कुंभार का छना, संजोरो, कापायो, मोराणो, ढट, वाॻण ऐं कच्छ, अपर सिंध में शायदि ॿिया बि के छना हुजनि, पर हर छने में कुंभार को कमु कंदड़ जुदा ज़ातूं ऐं नुखूं आहिनि, जीअं जोख्या, भट्टी, ढकर, चना, समा, सूमरा, पंवर, जोया, ज़ंगी वग़ैरह। मतिलबु जिन बि माण्हुनि कुंभार को कमु कयो उहे कुंभार या कुंभर सॾिजण लॻा। जॾहिं जदीद दौरु हुनरमंद माण्हू खां न सिर्फ़ु संदसि हुनुर फुरियो आहे, पर फितरत सां लाॻापियल हथनि जूं शयूं बि खसे वरितियूं आहिनि। अॻु में कंदा हुआसीं मिटी जो कमु, उहो मिटी जे कम जी एतिरी आमदनी आहे कोन। अॻु में कंदा हुआसीं, उहो हाणे एतिरो असांखे प्रॉफिट उनजो मिले कोन थो। उन जे करे मिटी जो धंधो छॾे करे हाणे पंहिंजो अबरे सबरे कारोबार ते लॻी विया आहियूं। मिटी जे कम में असांखे जेको पूरो प्रॉफिट मिले हा न,
त असां पाण बि कंदा रहूं आहे, असांजे औलाद खे बि उहो धंधो सेखारे छॾियूं आहे। उन जे करे असां पंहिंजे जेको नंढी टई बचा हुआ उन्हनि खे बि इन धंधे खां भागी करे छॾियो। असां चयोसीं बाबा हिन में मिले कुझु कोन थो असांजो, असांजी महिनतुनि में घणी आहे, उनजी आमदनी असांखे एतिरी मिले कोन थी। उन जे करे असां मिटी जो कमु जेको आहे सो छॾे करे हाणे पंहिंजो कारोबार मज़दूरी खे ॿार पढ़ाए छॾिया आहिनि, उहो उन्हनि खे लॻी विया आहिनि, मिटी जे कम खां भागी थी विया आहियूं। जी हा, इहो कारण आहे त असांखे उनजो प्रॉफिट पूरो मिले कोन थो। जी हा, महिनतुनि में घणी आहे, प्रॉफिट उनजो घटि आहे। सॼो घर जेको आहे सो असांजो उन में मसरूफ़ हुजे थो मिटी जे कम में, ॿार बच्चो असीं पाण सभु उन में लॻल हूंदा आहियूं, पर उनजी ओतिरी असांखे आमदनी नथी मिले। जेतिरी आमदनी असांखे मिली वञे त असांजो धंधो उहो सही आहे, थधी छांव जो आहे, कमु करे वेठा हुजूं, पर उनजी असांखे ओतिरी महिनत मज़दूरी मिले कोन थी, उन जे करे उन मां असां हथु कढी छॾियो आहे। उहो ईअं आहे त मिटी जो बर्तन जेको आहे, पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त महबूबनि करीमनि जी सुनत आहे। असांजे महबूब करीम जेको आहे सो इहो ॻाल्हि कई आहे त भई मिटी जे बर्तन में खाओ। हज़रत हारस जेको आहे उहो असल में जेको शुरूआति हज़रत हारस खां मिटी जे कम जी थी आहे। तंहिं करे जो मिटी जो कमु आहे उनमें का बीमारी कोन्हे, साफ़ु सुथिरो आहे। टुटी वञे थो त पोइ वरी माण्हू चवंदा दादा मिटी जो बर्तन आहे, टुटी वियो, स्टील जो बर्तन आहे मज़बूत आहे, कोपर जो बर्तन मज़बूत आहे, मिटी जे पैसे जा असीं हींअर 100 रुपया ॾियूं, उन खां असीं 150 में स्टील जो बर्तन वठी अचूं, उहो वधीक आहे। उन जे करे असांजे जेको सो मिटी जो मान घटिजी वियो आहे। कुंभार के थांवनि जी जाइ ते जस्त स्टील ऐं प्लास्टिक जे थांवनि मार्केट में अचण करे बीमारियूं पिणु जनम वठी वियूं आहिनि, जीअं कैंसर, एलर्जी ऐं अल्सर जहिड़ा मर्ज़ बि पैदा थी विया आहिनि। के वॾा हूंदा हुआ उन में पाणी बि उन में पीअंदा हुआ त भत रधण जी चांवर रधण, अटो ॻोहिण करणु, मानी पचाइणु, सॼो सिस्टम जेको सो मिटी जे थां ते हूंदो। तॾहिं माण्हुनि जा ख़्याल बि ओड़ा मिठा थधा सुठा हूंदा हुआ। अॼुकल्ह असां जेके इस्तेमालु पिया करियूं शयूं, जीअं लोह आहे, पितल आहे, टामू आहे, या पितल टामू अॻे इस्तेमालु थींदो पर स्टील आहे, त इन्हनि जा शयुनि जे करे माण्हुनि जा ख़्याल, मन, दिलि बि अहिड़ा मज़बूत ऐं कठोर थी विया आहिनि, त उनजो खाधे जो वॾो असरु असां ते पवे थो। सो मुंहिंजे सम्झ में जेको बहितरीनु अमल हूंदो पहिरीं जेको असीं जेको सो जीअं मिटी जे थां जी शयूं ठाहींदा हुआसीं ऐं असांजा उहे माण्हू रोज़गार ते बि लॻल हुआ। ऐं तंहिंखां पोइ असांजो जेको फ्रिज में असीं शयूं जेके इस्तेमालु करियूं था उन में इहो त असांखे माना तमामु इहे फ्रिज में असीं 3-3 4-4 ॾींहं रखियल शयूं पारियूं वरी गरम करे खायूं था, जॾहिं हिन में असां हमेशह ताज़ियूं ॿियूं खाईंदा हुआसीं। त मेडिकल जे हवाले सां बि इहो तव्हां चवंदो आहे न, जेकॾहिं पारियूं शयूं खाईंदा त उन सां मैदे जूं बीमारियूं, जिगर जूं या ॿियूं तमामु कई बीमारियूं जनम वठनि थियूं, त उन्हनि में बि जेको सो इज़ाफ़ो थियो आहे। त इन जे करे बहितरु इहो आहे त जेकॾहिं मिटी जे बर्तन में जेकॾहिं माण्हू खाधो खाए त उहो बहितरु अमल आहे। मिटी जे थांवनि में अलकियूं हूंदियूं हुयूं, जंहिंमें पकल शयूं मां एसिड ख़तमु थी वेंदो हो। उनखां सवाइ मिटी जे थांवनि में मैग्नीज़, आयरन ऐं ॿिया ऑक्साइड हूंदा हुआ। जेकॾहिं मट जे थांव जा फ़ाइदा ॾिसी उनखे हिकु इंडस्ट्री जो दर्जो ॾिनो वञे, उन लाइ पब्लिसिटी बि कई वञे त हर माण्हू उन मिटी जे थांवनि जी इस्तेमालु सबबु घणनि ई बीमारियुनि खां बची सघंदो। जेतोणीकि मार्केट में नए क़िस्म जे थांवनि अचण जे करे मिटी जे थांवनि जो रुझान पिणु घटिजी वियो आहे। धंधो अॻे कंहिं दौर में धंधे जी इज़त हूंदी हुई, हींअर को वक़्तु थियो आहे त असां वारे धंधे जी इज़त न रही आहे, महांगाई जो दौर वधी वियो आहे। थां ठिक जो अॼु ॻाल्हि ॾिसूं था त रबड़ जो, प्लास्टिक जो, लोह जो, स्टील जो, इन जे जेको आहे मांग घणी आहे, इहो हले थो। असां वारे थां जी उहा न इज़त रही आहे, न केरु एतिरो वठण वारो आहे। जेकॾहिं किथे खणी वञूं था तॾहिं असांजे थां जी इज़त न आहे। इन ई मजबूरी में हिकु महांगाई जो दौरु आहे, असांजी नथी मज़ूरी निकिरे न का, उन जे करे मिड़ई अबड़ो सबड़ो कमु करियूं था, पर को गुज़ारो इन में असांजो न आहे, न जी का बि इज़त रही आहे। को माण्हू वठण जे लाइ तयारु कोन्हे। ऐं उहो लोह जो सस्तो मिले पियो, स्टील जो सस्तो मिले पियो, ऐं हीउ दिलो बि 100 रुपया। हाणे उहो दिलो असांजो जेकर 100 रुपया ते अॼुकल्ह महांगाई जे दौर ते पा डाल जो 100 रुपये जो आहे। ऐं उन हिसाब सां पोइ आहे कोन, पर मिड़ई गुज़ारो आहे। इहो हिन मां पुराई कोन थी थिए, उर्लो कर्ज़ ई थियूं था। हिन मां असांजी तारीख़ जफ़ाकशी कयूं था, पूरे घर जा भाती जफ़ाकशी कंदा आहियूं, पोइ बि असांजी तारीख़ हिन मां कोन थी निकिरे, घर जो ख़र्चु कोन थो निकिरे। भट्ठी में त उहो थां जी जेकॾहिं ज़रूरत आहे वधीक ठाहियूं था
त 4 ॾींहं 5 ॾींहं लॻे थी जले थी। जेकॾहिं बि असीं उन हिसाब सां अॼुकल्ह मज़दूरी जे हिसाब सां ॾिसूं था, थोरा ई साठ थोरा 20-25 नंग ठाहियो वरी पचायूं था गुज़ारे जे हिसाब सां। इहो ॿाहिराड़ी में खणी वेंदा आहियूं। हा, शहरनि में कोन था खणी वञूं, ॿाहिराड़ी में खणी वेंदा आहियूं, पोइ घुमी फिरी विकिणी ईंदा आहियूं। पोइ को भॼंदो आहे, को टुटंदो आहे, कॾहिं गाॾी ते खणी वेंदा आहियूं, पोइ को वरी हिते ई विकामंदो आहे। इहो बसि उहो मिड़े ई अॻी इज़त कोन्हे बसि। हा, जे इन जे करे हाणे दिलचस्पी बि टुटी वई आहे असांजी, महांगाई जे हिसाब सां दिलचस्पी रही कोन्हे। ॿाहिराड़ी वारा वठनि था। शहर में त अॼुकल्ह फिर जंहिं बि उहो इहो हली वियो आहे, थधे पाणी इहो दिलो कोन था वठनि, इहो बर्फ़ वारो ई पाणी इस्तेमालु कनि था। भई ॿाहिराड़ी जा माण्हू अचनि था, ग़रीब तबिको उहो ई वठंदो आहे। डांगीअ जो जेको आहे त हींअर छा रेट हलायो? डांगी हींअर आहे 100 रुपए जी, पर जेकॾहिं हिसाब लॻायूं त इन में मज़ूरी कोन थी मिले। महिनत वॾी आहे, दिले ते महिनत वॾी आहे। हीअ सिर्फ़ु करो मकान जे ठाहींदा आहियूं, पर हिन ते दिले खां वॾी महिनत आहे। हाणे हीअ बसि 100 रुपए हलायूं था। डबकेदार कोन्हे हाल जो। अच्छा, या हर शइ महांगी थी वई आहे, उन हिसाब सां अघु आहे न कोन दिलनि ॿियनि जा। जी हा, 3 ॾींहं। अच्छा, जी हा, मतलब किथे किथे खणी वेंदो आहियो? हिते ॿाराड़ी खणी वेंदा आहियूं। छा रेट आहे ॿाराड़ी में? ॿाराड़ी इहो 100 रुपया, 50 रुपया, 150 रुपया। हाणे त मिटी जे थांव ठाहिण जे लाइ कुंभारनि बि पंहिंजो कमु करणु बंदि करे छॾियो आहे, छाकाणि त उन्हनि खे उहो उजूरो नथो ॾिनो वञे जेके उहो हुन जा हक़दार आहिनि। पहिरीं त असीं मिटी जो कंदा हुआसीं, मिटी जे धंधे में गुज़ारो कोन हलियो। धंधो ईअं इलाही अरसे खां वठी जाम हिते नबीसर में कमु कंदा हुआ, पर उहो 10-12 माण्हू जेके कमु कंदा हुआ उन जी जॻह ते अॼु ऐं 2-3 कमु कनि था। बाक़ी ॿियो सभु ईअं छॾे विया हलिया, छो त अॻिते इज़त आहे कोन। जिते वञूं उते प्लास्टिक निकितो आहे, स्टील निकिती आहे, गिल्ट निकिती आहे, ऐं घर में लोह जो तओ निकितो आहे। उन जे हिसाब सां कुंभार जो को गुज़ारो ई कोन्हे। जिते वञूं था उते चवंदा बाबा असीं हाणे मिटी जे थां खे छा करियूं? बीमारियूं त वधी वियूं आहिनि, पर उहो माण्हू कोन था तवजो ॾियनि। त बीमारी बि वधी वई आहे, पर कुंभार जे थां जी इज़त अॻिते कोन्हे, तॾहिं असां थां ठाहिण छॾियोसीं। हाणे गुज़ारो हले थो, 2-3 हिते कमु कनि पिया, पर उन जो गुज़ारो वीचारनि जो कोन थो हले। उहो मजबूर आहिनि न। जेकॾहिं हींअर 15 ॾींहं कमु कनि था त 15 ॾींहं में उहो 20,000 खायो वञनि, साम्हूं 20,000 ठहनि कोन था। दुकानदारनि जा माने कर्ज़ी आहिनि अञा ताईं। साॻी रीति महांगाई बि चोट ते चढ़ियल आहे, जंहिं करे मिटी मां थांव ठाहे विकिरो करे पेट जो गुज़र सफ़र कजे उहो बि नामुमकिन थी वियो आहे। ऐं रबड़ ऐं गिल्टी जी सां बीमारियूं, माइदा ख़राबु थींदा आहिनि, बीमारियूं वधंदियूं आहिनि। तओ आहे, तए जी मानी खाए त माइदो ख़राबु थिए थो, जलन वधीक थिए थी। त उन जी जॻह ते दांगी जी मानी हूंदी, दिले जो पाणी हूंदो, इहो हलंदो अॻे, त इहे माइदे जूं बीमारियूं कोन हूंदियूं हुयूं। त इन ते चऊं था त हुकूमत इन ते तवजो ॾिए त हीअ बर्तन जेको थां मिटी जो इस्तेमालु वधीक करारा आहिनि, हुन ते तवजो ॾियनि त लोह घटि आहिनि, गिल्टी घटि आहिनि, रबड़ घटि आहिनि, त बीमारियूं बि घटि थी वञनि। इन जे करे बीमारियूं जाम वधी वियूं आहिनि।